मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जा रिपोर्टर अशरफ शाह मूजिब ज़िले मटियारी में गवर्नमेंट डिस्पेंसरी पलीजानी जी माहवार गॾिजाणी सेक्रेटरी सैयद अताउल्ला शाह बुखारी जी सदारत में थी। मीटिंग में सोलर सिस्टम की बहाली अल्ट्रासाउंड मशीन न हुजण ते गौर कयो। मीटिंग में डीएम दिलीप कुमार चयो त डिस्पेंसरी के अपग्रेड करण ऐं अल्ट्रासाउंड जी घुर कई। दिलीप कुमार ॿुधायो त हर छंछर ते HBC जा टुका पलीजानी अस्पताल में लगंदा आहिनि। 12 सालनि जे ॿार खे टुको लॻंदो ऐं 12 सालनि खां वॾी उमिरि जो हूंदो त उन जी टेस्ट थींदी। टेस्ट जी रिपोर्ट 20 मिंटनि अंदरि अची वेंदी। पोइ मरीज़ खे टुको या दवा मिलंदी। HBC जे बचाव लाइ मुहिम चालू आहे। हिन मीटिंग में इलाइक़े जे मोअज़्ज़िज़ीन मोहम्मद सालिह ॾेथो, जान मोहम्मद बाटी, डॉक्टर सनाउल्ला मेमुण, अली नवाज़ सियाल, ख़ालिद हुसैन सूओ, बशीर बाटी, अब्दुल गफ़ूर खोसो ऐं इलियास ख़ासकेली शिरकत कई।